अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं नुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढउ, जुञ, सिराब। पाठ नंबर 43। फ़िरौन 7 शहर 7 क़िला तमीर कराया हुआ। ईअं हुयो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे डप ख़ौफ़ खां उन्हनि में शहर क़िलनि में रहंदो हुयो। हिकु क़िले खां ॿिए क़िले ताईं झंगल पुखराया हुयाईं। ईअं जो उन्हनि में दरंदा शींहनि खे छोड़े छॾियाईं। ईअं जो को बि माण्हू फ़िरौन जे इजाज़त खां सवाइ उन में कोन वेंदो हुयो। जे बग़ैर इजाज़त जे केरु वेंदो हुयो त उनखे माराए छॾींदो हुयो। अलाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे रिसालत सां गॾु उन्हनि जे तरफ़ मोकिलियो। पहिरें दरवाज़े ते हज़रत मूसा जिन पहुतो लठ हयाईं, दरवाज़ो खुली वियो। शींहं दरंदा हुआ, उहे भॼी विया। अहिड़ी तरह सां ॿिए दरवाज़े उन्हनि खे बि अहिड़ी तरह सां फ़िरौन जे दरवाज़े ते पहुची वियो। फ़िरौन जा माण्हू आया। हज़रत मूसा जिन चयो, फ़िरौन जे मजलिस लाइ अचण लाइ चयो। उन्हनि तवजो न ॾेई वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे चयो। उन माण्हूअ जवाबु ॾिनो त परवरदिगार आलम खे ॿियो माण्हू कोन मिलियो जो तोखे पैगंबर ॾेई मोकिलियो पैगंबर ॾेई मोकिलियो आहे मोकिलियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे गुस्सो आयो, लठ असांजा दरवाज़े ते हईं त उन दरवाज़े खां फ़िरौन जे दरवाज़े ताईं सभु दरवाज़ा खुली विया। ईअं जो फ़िरौन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे घुरायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन चयो त आऊं आलमनि जो परवरदिगार आहियां, तो तरफ़ रसूल थी आयो आहियां। ईअं जो फ़िरौन चयो, अगरि तूं सचो आहीं त का अलामत मौजूदो ॾेखारियो। इहो ॿुधी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन लठ ज़मीन ते छॾी। ईअं थियो उहा यकदमि हिकु ज़बरदस्त अज़दा थी वियो। उन अज़दा जो मुंहं जो हिकु हिसो कसर जे मथे ते ऐं ॿियो कसर जे हेठिएं हिसे में रखियो। फ़िरौन ॾिठो त उन जे शिकम मां बाहि जा शोला निकिरी रहिया आहिनि। ईअं जो उन फ़िरौन जे तरफ़ मुंहुं कयो ऐं चयो हज़रत मूसा जिन खे त हिन खे पकड़ियो। जेके माण्हू फ़िरौन जे मजलिस में वेठा हुआ उहे भॼी विया। ईअं थियो हज़रत मूसा लठ खे खयो त फ़िरौन खे होश आयो। उन चाहियो त हज़रत मूसा जिन जी तसदीक़ करे ऐं उन ते ईमान आणे। ईअं जो त उन जे वज़ीर हामान उथी बीठो। उन चयो, पंहिंजे वक़्त जा ख़ुदा माण्हू तोखे पूॼी नथा। ईअं चयो, तूं वरी हिकु बंदे जो फर्मा बरदार थो थिए। ईअं चयो। फ़िरौन जे उमरा ऐं रईसनि उन वक़्तु गॾु थिया ऐं चयाऊं, हीउ मर्द जादूगर आहे। ईअं ॾियो हिकिड़ो ॾींहुं मुक़ाबले लाइ मुक़ररु करियो ऐं जादूगरनि खे गॾु करियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन सां मुक़ाबिलो कनि। ईअं ॾियो उन जे जादूगरनि रसियूं ऐं काठियूं उछलियूं त उहे हलणु लॻियूं। हज़रत मूसा पंहिंजे लठ ज़मीन ते छॾी त उन सभिनी खे खाई छॾियो। ईअं ॾियो इहे 72 जादूगर फ़िरौन जे क़ौम मां हुआ। उन्हनि माण्हुनि खे खुलो मौजूदो ॾिनो, उहे सजदे में किरी पिया। ईअं ॾियो ऐं फ़िरौन खे चयो त मूसा जिन जो कमु जादू कोन्हे। अगरि जादू हुजे हा त असांजूं रसियूं काठियूं बाक़ी बचंदा। ईअं हुजे हा। ईअं हुयो। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा जिन खे फ़िरौन, हामान, कारून जे मुक़ाबले करण लाइ मोकिलियो। फ़िरौन ईद जो ॾींहुं जेको उन्हनि में मुक़ररु कयो हुयो, फ़िरौन जा सभई जादूगर उन जे तमामु राय सभई अची गॾु थिया। ईअं ॾियो
फिरौन हामान अची उन जाइ ते वेठा त ॾिसनि हज़रत मूसा ऐं जादूगरनि जी जंग ॾिसी सघनि। जीअं हज़रत मूसा ऐं जादूगरनि जी जंग ॾिसी सघनि ईअं ॾियो। हज़रत मूसा आसमान जे तरफ़ ॾिसणु लॻो त पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां वही जो मुंतज़िर हुयो। फिरौन जे जादूगरनि जो ॾिठो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम आसमान तरफ़ निहारे पियो। फिरौन खे चयो त हीउ शख़्स आसमान तरफ़ ॾिसे पियो, उनजो जादू असांजो जादू आसमान तरफ़ पहुची कोन सघंदो। ईअं त तुंहिंजे लाइ अहले ज़मीन जे जादूअ खे दफ़ा करण जो ज़िम्मो खयो हुयो। असीं आसमान जे मुजिज़े जो इलाज करे कोन सघंदासीं ईअं ॾियो। पोइ जादूगरनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे चयो, इब्तिदा तूं थो करीं या असीं करियूं? हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन चयो त जो बि कुझु तव्हीं करणु चाहियो था उहो करियो। इहो ॿुधी उन्हनि जा जादूगरनि रसियूं असां उछलियूं ज़मीन ते काठियूं ऐं चयो, फिरौन जी इज़त जो कसम असीं तोते ग़ालिब थींदासीं ईअं चयो। फिरौन तकबर कंदो हुयो, फिरौन ख़ुदा सॾाईंदो हुयो। इहे सभु रसियूं काठियूं नाग बणिजी वियूं हुयूं, हलणु लॻियूं हुयूं। माण्हू डिॼी विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे दिलि में बि ख़ौफ़ थियो। उनखे रब्बुल आला जे तरफ़ खां आवाज़ आयो, डिॼ न, तूं बुलंदतर आहीं ऐं तूं ई ग़ालिब थींदे ईअं ॾियो। पंहिंजे उन असां लठ खे ज़मीन ते छॾ त उन जादूगरनि जेको आहे छॾियो त उन्हनि खे खाई नास करे छॾींदी, छो त उन्हनि जो बणायल जादू आहे ऐं तुंहिंजो फ़इल मौजूदो ख़ुदा वॾ आलम जो आहे ईअं ॾियो।